एफसीआर डांस सर्कल इल्म अदब ॾाहप ऐं साइंस जे शऊर जे फलाह जो सिलसिलो आहे। उन हाल सां जेको आहे असांजो वीकली हिस्ट्री सर्कल हूंदो आहे, उन में अॼु असांजो जेको किताबु रखियलु आहे फिज़िक्स जी दुनिया, जंहिंजो मौज़ू आहे फिज़िक्स जे दुनिया में नोबल इनाम। उहो असांजे साथिया डांस सर्कल जो मेंबर आहे फ़हीम अली, जेको ई मौज़ू पढ़ंदो पाण सभिनी खे ॿुधाईंदो। दोस्तनि खे डांस स्टडी सर्कल में भली कार चऊं था, जिते असां इब्राहिम जो हाल में अॼु स्टडी सर्कल डांस स्टडी सर्कल में हिकिड़ो मौज़ू रखूं था। किताब फिज़िक्स जी दुनिया जेको डॉक्टर यूसुफ सुमरे जो लिखियलु आहे, उन जो टॉपिक आहे नोबल इनाम। नोबल इनाम छा आहे? नोबल इनाम दुनिया जी सभिनी खां वधीक इज़त ऐं वक़ार वारनि इनामनि मां हिकु आहे। उहो इनाम डायनामाइट जे ईजाद कंदड़ अल्फ्रेड नोबल 1896 खां 1833 ईस्वी खां 1896 ईस्वी ताईं जे नाले पोयां सॾिजे थो। नोबल $90 लख वक़फ़ कया, जंहिंजो मक़सदु हो त हिकु इनाम हर साल उन माण्हूअ खे ॾिनो वञे जंहिं पंहिंजे शोबे में उन साल अहम ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं हुजनि। उहे इनाम फिज़िक्स, कीमिया, तिब, अदब, अमुन ऐं इक़्तिसादियात जे शोबनि में ॾिना वेंदा आहिनि। इनाम में लॻभॻि $1400,000 जेतिरे इनाम रक़म ऐं सर्टिफिकेट शामिल हूंदो आहे। सवाल नंबर 2, फिज़िक्स जे शोबे में नोबल इनाम खटंदड़ ॿिया कहिड़ा आहिनि? हेठियनि जदवल में नोबल इनाम खटंदड़नि जा नाला ॾिनल आहिनि। किन हालतुनि में इनाम खे वधीक खटंदड़नि में विरायो वियो आहे। साल 2022 ईस्वी एलिन स्पेक्ट, जॉन एफ क्लोज़र, एंटोन ज़ेलिंगर वसूल कंदड़ नोबल इनाम एंटेग्लेड फोटाननि ते कयल तजुर्बनि जे नतीजे में बेल अणबराबरी जे ख़िलाफ़ वर्ज़ी ऐं क्वांटम मालूमाती साइंस जी शुरूआती कमु करण ते इनाम ॾिनो वियो। 2021 ईस्वी में सोकोरो मेनाबी, क्लास हिसलेन, जियोर्जियो पारसी धरतीअ जी आबहवा जी तबई खाके जे मदर सां पेचीदा तबई निज़ामनि बाबति अहम ॼाण ॾियण ते एटम खां गिरही पैमानी ताईं तबई निज़ामनि में बेतरतीबी ऐं लाह चाण जे विच में रद्दमलनि जी दराफ़त ते पहिरियां मां साल पियो वठां, पोइ साइंटिस्ट जिन वसूल कयो आहे, पोइ वरी उन्हनि कहिड़ी शइ ते ॾिनो आहे, उन जा नाला आहिनि। 2020 ईस्वीअ में पहिरियों नोबल इनाम वठंदड़ रॉजर पेनरोज़ रिलेटिविटी जे नज़रिए मूजिबि ब्लैक होल जी दरियाफ़त ते नोबल इनाम हासिल कयो। वरी उन ई साल रिनार्ड गेंज़ेल एंड्रिया गेज़ असांजे शमसी निज़ाम जे मर्कज़ में तमामु घणो मायो रखंदड़ गुथियल जिस्मनि जी दरियाफ़त करण ते नोबल इनाम हासिल कयो। 2019 ईस्वीअ में जेम्स पेबलेस काइनात जी इर्तिका ऐं संसार में धरतीअ जी हैसियत जे अभ्यास ते नोबल इनाम हासिल कयो। वरी उन ई साल माइकल मेयर डेडियर क्यूलोस ॿ साइंटिस्ट असांजे शमसी निज़ाम खां ॿाहिरि तारे जे चौधारी गर्दिश कंदड़ गिरह जी दरियाफ़त ते नोबल इनाम हासिल कयो। 2018 ईस्वीअ में आर्थर आशकन बसरी निचकणी जे हयातियाती निज़ामनि में इस्तेमाल ते नोबल इनाम हासिल कयो। ॿियो साइंटिस्ट हो गेरार्ड मोरो डोना स्टर्कलैंड तमामु तिखियुनि ऐं नंढियुनि बसरी लहरुनि खे पैदा करण जे तरीक़े ते नोबल इनाम हासिल कयो। 2017 ईस्वीअ में रेनर वेस बेरी बारिश कपथ्रोन टे साइंटिस्ट जिन शकली लहरुनि जो लाइगो जी मदद सां मुशाहिदो करे उन्हनि ते नोबल इनाम हासिल कयो। 2016 ईस्वीअ में डियोडचियोलिस एफ डोनकान जे माइकल कोस्टिलेड्स मादे जी जायुनि जे लिहाज़ खां थींदड़ आर्ज़ी हुयत जे नज़रियाती दरियाफ़त ते नोबल इनाम हासिल कयो। 2015 ईस्वीअ में आर्थर बी मैकडोनल्ड टाकाई काजेटा न्यूट्रिनो जे लोडण जी दरियाफ़त ते, जंहिंजे करे उहा ॼाण मिली त न्यूट्रिनो जो मायो बि हूंदो आहे। न्यूट्रिनो जेको असां न्यूक्लियस जे अंदरि नंढड़ा ज़रा जेके ॻोल्हिया विया उनखे न्यूट्रिनो चइबो आहे। 2014 ईस्वी सोजी नाकामोरा, हिरोशी आमानो, असामो आकासाकी नीरे रंग वारे कारगर LED ठाहिण ते
जंहिंजे करे तवानाई जी बचत कंदड़ अच्छी रोशनीअ जे ज़रिए खे ठाहिण मुमकिन बणायो। 2013 ईस्वीअ में पीटर हिंग्स फ्रांकोस एंग्रिट एटम जी बुनियादी ज़रड़नि जे माए खे रखण जे कारण खे सम्झण लाइ नज़रियाती बुनियाद फ़राहम करण ते नोबेल इनाम हासिल कयो। 2012 ईस्वीअ में डियोड वाइनलैंड सिरगई ह्यूची क्वांटम बसरियात ते कयल कम ते ख़ासि तौर ते तजुर्बाती तरीक़े खे ठाहिण ते जंहिंजी मदद सां अलॻि अलॻि क्वांटम निज़ामनि जी पैमाइश मुमकिन थी, उन ते नोबेल इनाम हासिल कयो। 2011 ईस्वीअ में आदम रीस ब्राइन शेमेडिट साल परलम्यूटर गायब तवानाई जंहिंखे डार्क एनर्जी चवंदा आहियूं। डार्क एनर्जी हिकिड़ो मतिलबु डार्क पाउडर वांगुरु हूंदी आहे जेका असांजे हिन सॼी यूनिवर्स में मौजूदु हूंदी आहे, जंहिंमां असांजा प्लैनेट्स वग़ैरह ठहंदा आहिनि। शुरूआती मतिलबु साइंटिस्टनि इहो ॿुधायो आहे। गायब तवानाई डार्क एनर्जी ते कमु करण ते ख़ासि तौर ते उहो साबित करण ते त संसार तेज़ीअ जी शरह सां फैलिजी रहियो आहे। 2010 ईस्वीअ में आंद्री गेम ऐं कॉन्स्टेंटन नोवेलिसो बरुखी मवाद ग्रेफेन ते शुरूआती कमु करण जे करे नोबेल इनाम हासिल कयो। 2009 ईस्वी चार्ल्स KQ बसरी मवासालात जे तारनि में रोशनीअ जी मुंतक़िली जे बारे में कयल शुरूआती कामयाबियुनि जे करे हासिल कयो। उन ई साल विलार्ड एस बॉयल ऐं जॉर्ज A स्मिथ अक्स ठाहींदड़ पसराईंदड़ सर्किट CCD इमेजिंग सेमीकंडक्टर सर्किट सेंसर जी इजाद लाइ नोबेल इनाम हासिल कयो। 2008 ईस्वीअ में योचीरो नाम्बो एटम खां हेठीं सतह ते ओचितो तवाज़न वारे अमल जे टुटण जे तरीक़ेकार खे दरियाफ़त करण ते नोबेल इनाम हासिल कयो। उन ई साल मेक्टो कोबाशी ऐं तोशी एंडी मास्कावा तबई दुनिया में मौजूदु घटि में घटि 3 ख़ानदाननि जी अॻकथी कंदड़ टुटंदड़ तवाज़न जी दरियाफ़त करण ते नोबेल इनाम हासिल कयो। 2007 ईस्वीअ में अल्बर्ट फ्रेट पीटर ग्रोनबर्ग तमामु घणी चकमकी ख़ासियत जे करे पैदा थींदड़ रुकावट जे दरियाफ़त ते नोबेल इनाम हासिल कयो। 2006 ईस्वीअ में जॉन C माथर ऐं जॉर्ज C सिमोट कारे जिस्मी शिकिल ऐं संसारी माइक्रोवेव शुआ पज़ीरी ऐं हिक जहिड़ाई जे दरियाफ़त करण ते नोबेल इनाम हासिल कयो। 2005 ईस्वीअ में राय जी गिलियोबर क्वांटम नज़रिए जी बसरी ॿुधजण जी वज़ाहत करण ते नोबेल इनाम हासिल कयो। उन ई साल जॉन एल हॉल थियोडोर W हासिच लेज़र जी बुनियाद ते सरासर ठीक तरीक़े सां थींदड़ तेफ़बीनीअ स्पेक्ट्रोस्कोपी जी तरक़ी में कयल ख़िदमत ते नोबेल इनाम हासिल कयो। 2004 ईस्वी में डियोड जी ग्रास फ्रैंक विल्सज़ैक H डियोड पोल्टर्स मज़बूत लय वचड़ वारे नज़रिए में नज़र न ईंदड़ आज़ादीअ जी दरियाफ़त ते नोबेल इनाम हासिल कयो। 2003 ईस्वी में LCA एबरी कोसवो वेटली एल गन्सबर्ग एंथनी G लेगिट सुपर पसराईंदड़ ऐं सुपर पाणियाठ ते शुरूआती तौर ते ॾिनल नज़रिए ते नोबेल इनाम हासिल कयो। 2002 ईस्वीअ में रेमिन डियोस जूनियर मिसातोशी कोशिबा रिकार्डो गियाकोनी फल्कियाती फिज़िक्स जे मैदान में कयल ख़िदमतुनि ख़ासि तौर ते काइनाती न्यूट्रिनो जी दरियाफ़त ते नोबेल इनाम हासिल कयो। ॿियो वरी फल्कियाती फिज़िक्स जे मैदान में कयल ख़िदमतुनि ते जंहिंजे करे काइनाती शुआनि जे सरचश्मनि जी दरियाफ़त थी, उन ते नोबेल इनाम हासिल कयो। 2001 ईस्वी में एरिक A कानेल वोल्फगांग केटरली कार्ल A वेमन अलकली एटमनि जे पाणियाठी गैस में बोस आइंस्टाइन कंडीशन खे कामयाबीअ सां हासिल करण ऐं ॻुतियल जिस्म जी ख़ासियतुनि बाबति बुनियादी ॼाण ॾियण ते नोबेल इनाम हासिल कयो। 2000 ईस्वीअ में ज़हीरोस I एल्फीरो ऐं हर्बर्ट क्रोमेर तमामु घणी तेज़ रफ़्तारी वारी ऐं बसरी इलेक्ट्रॉनिक्स में इस्तेमालु थींदड़ नीम पसराईंदड़ जे मुख़्तलिफ़ बनावटुनि ठाहिण ते नोबेल इनाम हासिल कयो। जैक क्लियर कल्बी इंटीग्रेटेड सर्किट IC जे इजाद ते नोबेल इनाम हासिल कयो। 1999 ईस्वीअ में ग्रेरार T होफिट ऐं मार्टेन्स वेल्टमैन फिज़िक्स में कमज़ोर लय वचड़ जे क्वांटम बनावट जी तशरीह करण ते नोबेल इनाम हासिल कयो। 1998 ईस्वीअ में रॉबर्ट B लाफ्लेन होस्ट स्ट्रामर
डेनियल तोसी तमाम घटि बरक़ी ताक़त सां जोश में ईंदड़ हिक नई क्वांटम पाणियाठ जी दरियाफ़त ते नोबेल इनाम हासिल कयो। 1997 में स्टीवन क्लाउड क्वेंटिनो जी विलियम डी फिलिप्स लेज़र जी रोशनी सां थींदड़ एटम खे थधो करण ऐं रोकण जे तरीक़नि खे बयानु करण ते नोबेल इनाम हासिल कयो। 1996 ईस्वीअ में डियोड एमली, डोगलस ओशिरोफ, रॉबर्ट रिचर्डसन हीलियम 3 में गाठ खां सवाइ हरकत कंदड़ पाणियाठ जी दरियाफ़त करण ते नोबेल इनाम हासिल कयो। हीलियम 3 मतिलबु हीलियम जा जेका आइसोटोप्स इस्तेमालु थींदा आहिनि उन में जेको H3 आहे उन में हिन पंहिंजी ख़िदमतुनि ते नोबेल इनाम हासिल कयो। 1995 ईस्वीअ में मार्टिन पर्ल फ्रेडरिक रेंस लेप्टान जे हिक नए क़िस्म जी दरियाफ़त ते न्यूट्रिनो जी दरियाफ़त ते नोबेल इनाम हासिल कयो। 1994 ईस्वीअ में बर्ट्राम ब्रोक हाविस न्यूट्रॉन टेफ बीनीअ जे तरीक़े खे ठाहिण ते नोबेल इनाम हासिल कयो ऐं उन ई साल क्लेफोर्ड शोल न्यूट्रॉन जे पखिड़ण जे तरीक़े जी दरियाफ़त करण ते नोबेल इनाम हासिल कयो। 1993 ईस्वी में रसल होल्सी ऐं जोसेफ टेलर जूनियर हिक नए क़िस्म जी पुलसार जी दरियाफ़त करण ते ऐं जंहिं जी दरियाफ़त सां शकली क़ुवत जे अभ्यास लाइ नए क़िस्म जी शुरूआत थी उन ते नोबेल इनाम हासिल कयो। 1992 ईस्वी में जॉर्ज चारबेक ज़ाइड़नि जी दरियाफ़त कंदड़ हिक औज़ार ख़ासि तौर ते तारनि वायर्स वारनि तनासबी चेंबर ठाहिण ते नोबेल इनाम हासिल कयो। 1991 ईस्वी में पेरी जेलिस डी जीन्स कंहिं सादे निज़ाम जी तरतीबी ॾेखनि खे मादे जे वधीक मुंझियल क़िस्मनि जे अभ्यास वास्ते तरीक़नि जी दरियाफ़त ते नोबेल इनाम हासिल कयो। 1990 ईस्वी में जेरोम फ्रेडमैन, हेनरी केंडाल, रिचर्ड टेलर तमाम हेठिन सतह ते थींदड़ प्रोटॉननि ऐं क़ैद थियल न्यूट्रॉननि ते थींदड़ इलेक्ट्रॉननि जी गैर लचक वारे टकराउ ते कयल शुरूआती कम ते जेको ज़ाइड़नि जी फिज़िक्स में क्वार्क्स नमूने जी वाधारी में तमामु अहम साबित थियो उन ते नोबेल इनाम हासिल कयो। 1989 ईस्वी में नॉर्मन रामसी हाइड्रोजन मुयसर या मैसर ऐं ॿियनि एटमी घड़ियालनि में इस्तेमालु थींदड़ अलॻि अलॻि उर्ताश कंदड़ मैदानी तरीक़नि जे इजाद करण ते नोबेल इनाम हासिल कयो। हांस डेमलेट ऐं वोल्फ गांगपाली बरक़ी ज़ाइड़े खे क़ाबू कंदड़ तरीक़नि में वाधारा करण ते नोबेल इनाम हासिल कयो। 1988 ईस्वी में लेविन लेब्रेमैन, मेलवन शिवार्ट्स, जैक स्टेनबर्गर न्यूट्रिनो जे वसकारे जे तरीक़ेकार ऐं मेवन न्यूट्रिनो जी दरियाफ़त जी मदद सां ॿिनि साॻियुनि लेप्टाननि जी बनावट जो मुशाहिदो करण ते नोबेल इनाम हासिल कयो। 1987 ईस्वी में जी जॉर्ज बेडनोज़र ऐं की एलेक्जेंडर मोवलर चीकी मिटीअ मां ठहियल मवाद में घणी पसराईंदड़ वारी हालत जे दरियाफ़त में अहम वाधारे ते नोबेल इनाम हासिल कयो। 1986 ईस्वी में अर्नेस्ट रोक्सा इलेक्ट्रॉन जी बसियात में उन जे कयल इब्तिदाई कम लाइ ऐं पहिरीं इलेक्ट्रॉन खूदबीन जी डिज़ाइन करण ते नोबेल इनाम हासिल कयो। गेरोबैंग ऐं हेनरिच रोरर उन ई साल मवाद मां पार पवण वारे तरीक़े ते खूदबीन जी डिज़ाइन करण ते नोबेल इनाम हासिल कयो। 1985 ईस्वी में क्लास वान कल्ज़िंग क्वांटम हाल असर दरियाफ़त करण ते नोबेल इनाम हासिल कयो। 1984 ईस्वी में कार्लो वर्बिया ऐं साइमन वान डेरमेर हिक तमामु वॾे मनसूबे लाइ कयल महिनतुनि लाइ जंहिं जे नतीजे में कमज़ोर लह विचड़ में हिसो वठंदड़ मैदानी ज़ाइड़ा जहिड़ोक W ऐं Z ज़ाइड़ा दरियाफ़त थिया। 1983 ईस्वी में सुब्रामण्यन चंद्रशेखर, विलियम ए फावलर तारनि जी जोड़जक ऐं इर्तिका में अहमियत रखंदड़ अमलनि जो नज़रियाती बहस करण लाइ नोबेल इनाम हासिल कयो। काइनात में कीमियाई अंसरनि खे ठाहिण में अहमियत वारनि न्यूक्लियाई अमलनि जे नज़रियाती ऐं तजुर्बेती अभ्यास ते बि नोबेल हासिल कयो। 1982 ईस्वी में केंथ जी विल्सन मादे जी हालतुनि जी तब्दीली सां लाॻापियल अहम तरीन ॾेखनि जो नज़रियो ॾियण ते नोबेल इनाम हासिल कयो। 1981 ईस्वी में निकोलस ब्लोमबर्जन
ऐं आर्थर शाउलो लेज़र तेफ बीनीअ जे तरक़ी में कयल ख़िदमतुनि जे करे नोबेल इनाम हासिल कयो। उन ई साल काई एम सेगबियान तमामु घणी इलेक्ट्रॉन तेफ बीनीअ में कयल ख़िदमतुनि जे करे नोबेल इनाम हासिल कयो। 1980 ईस्वी में जेम्स क्रोनियन ऐं वाल फेच न्यूट्रल के मेसोन जे फना थियण वारे अमल में बुनियादी ठाहु काई जे उसूल में थींदड़ भञकड़ीअ जी दरियाफ़त ते नोबेल इनाम हासिल कयो। 1979 ईस्वी में शेल्डन गेल्शो, अब्दुल सलाम, स्टीवन वेनबर्ग इब्तिदाई ज़ाइरनि में थींदड़ कमज़ोर ऐं बरक़ी मक़नातीसी लह विचड़ जे नज़रनि खे पाण में मिलाइण वारे कम ऐं कमज़ोर बेबार बिजलीअ जे वहकिरे जे अॻकथी करण जे कम ते नोबेल इनाम हासिल कयो। 1978 ईस्वी में प्योटर लियोनडोच कैपेट्सा घटि गर्मी पद वारे फिज़िक्स जे शोबे में कयल एजाज़ुनि ऐं दरियाफ़तुनि ते नोबेल इनाम हासिल कयो। उन ई साल आर्नो पेंज़ास ऐं रॉबर्ट विल्सन संसारी पस मंज़र माइक्रोवेव शुआ पज़ीरी जी दरियाफ़त ते नोबेल इनाम हासिल कयो। 1977 ईस्वी में फिलिप एंडरसन, सरन्योल मोट, जॉन वान वेल्क चकमकी ऐं बेतरतीब निज़ामनि जी बरक़ियाती जोड़जक जे बुनियादी नज़रियनि ते कयल तहक़ीक़ात ते नोबेल इनाम हासिल कयो। 1976 ईस्वी में बर्टन रेक्टर ऐं सिमुएल टिंग हिक नए क़िस्म जे ॻरनि ज़ाइरनि जी दरियाफ़त कयल शुरूआती कम ते नोबेल इनाम हासिल कयो। 1975 ईस्वी में आगी बोहर, बेन मोटलसन, जेम्स रेनवाटर एटमी मरकज़नि में ज़ाइरे जी हरकत ऐं गॾियल हरकत जे विच में राब्ते खे दरियाफ़त करण ते ऐं उन राब्ते जी बुनियाद ते एटमी जोड़जक जे नज़रिए खे ठाहिण ते नोबेल इनाम हासिल कयो। 1974 ईस्वी में सर मार्टिन रॉयल ऐं एंटोनी हेविश रेडियाई फल्कियाती फिज़िक्स में कयल शुरूआती कम ते ख़ासि तौर ते पुलसारनि जी दरियाफ़त में कयल अहम कम ते नोबेल इनाम हासिल कयो। 1973 ईस्वी में लियो इसाकी ऐं एवार गाइवर सीमी पसराईंदड़ ऐं सुपर पसराईंदड़ में पार पवण वारनि ॾेखनि जे हवाले सां थींदड़ तजुर्बाती दरियाफ़तुनि जे करे नोबेल इनाम हासिल कयो। ब्रेन जोसेफसन हिक सुरंगी रुकावट जे ज़रिए थींदड़ हिक सुपर बिजलीअ जे वहकिरे जे ख़ासियतुनि बाबति कयल नज़रियाती अॻकथीअ ख़ासि तौर ते उहे ॾेख जेके जोसेफन असरनि जे नाले सां सॼा वञनि था उन्हनि ते नोबेल इनाम हासिल कयो। 1972 ईस्वी में जॉन ब्रिडेन, लेविन कूपर, रॉबर्ट शेफर गॾियल तौर ते तयारु कयल सुपर पसराईंदड़ जी ख़ासियत जे नज़रिए जे करे जंहिंखे आम तौर ते BCS थ्योरी नज़रियो चयो वञे थो उन ते नोबेल इनाम हासिल कयो। 1971 ईस्वी में डेंस गैबोर होलोग्राफिक तरीक़ेकार जी इजाद ऐं उन में कयल वाधारे ते नोबेल इनाम हासिल कयो। 1970 ईस्वी में हेंस एल्फवेन प्लाज़्मा फिज़िक्स में इस्तेमालु थींदड़ ऐं अहम फ़ाइदा ॾींदड़ चकमकी हाइड्रो डायनामिक्स जो बुनियादी कम करण ऐं दरियाफ़तुनि ते नोबेल इनाम हासिल कयो। उन ई साल लेविस नेल एंटी फेरोमैग्नेटिज़म जे कयल बुनियादी कम ऐं उन्हनि सां लाॻापियल दरियाफ़तुनि जंहिंजे करे गुतियल हालत वारी फिज़िक्स में अहम तरक़ी थी। गुतियल हालत वारो मतिलबु सॉलिड स्टेट फिज़िक्स जेका पाण पढ़ंदा आहियूं। 1969 ईस्वी में मिरी गेलमान इब्तिदाई ज़ाइरनि ऐं उन्हनि जी लह विचड़ बाबति कयल इब्तिदाई कम ऐं उन्हनि जी दर्जा बंदीअ जी दरियाफ़त ते नोबेल इनाम हासिल कयो। 1968 ईस्वी लियोस एलवार्ज़ इब्तिदाई ज़ाइरनि जी फिज़िक्स में कयल ख़िदमतुनि ख़ासि तौर ते हाइड्रोजन बबल चेंबर जी हरफती ऐं अंगनि अखरनि जे ज़रिए मुमकिन थींदड़ पराॾाई हालतुनि जे हिक तमामु वॾे तइदाद जी दरियाफ़त ते नोबेल इनाम हासिल कयो। 1967 ईस्वी में हांस इल्बरशेट बेथ न्यूक्लियाई अमलनि जे नज़रिए जी वज़ाहत ख़ासि तौर ते तारनि में थींदड़ तवानाई जे पैदावार ते नोबेल इनाम हासिल कयो। 1966 ईस्वी में अल्फ्रेड कास्टलर एटमनि अंदरि हाइड्स जे पराॾे सां सर्जंदड़ अभ्यास वास्ते बसरी तरीक़नि जे दरियाफ़तुनि ऐं वाधारा करण ते नोबेल इनाम हासिल कयो। 1965 ईस्वी में सन एट्रोटोमोगा, जोलियान शिवांगर, रिचर्ड फेनमैन
क्वांटम इलेक्ट्रोडायनामिक्स में कयल इब्तिदाई कम ऐं ज़ाड़नि जी फिज़िक्स ते पढ़ंदड़ नतीजनि खे मालूम करण ते नोबेल इनाम हासिल कयो। 1964 ईस्वी में चार्ल्स टाउन्स नोकली, गेनाडियोच बासु ऐं इलेक्जेंडर मिखालोच प्रोखोरो क्वांटम इलेक्ट्रॉनिक्स जे शोबे में कयल इब्तिदाई कम ते, जंहिं जे नतीजे में मेसर लेज़र जे उसूलनि जी बुनियाद ते गैर मीकानी ज़रियनि जी मदद सां पैदा थियल झूलंदड़ बिजलीअ जे वाकिरे खे पैदा कंदड़ ऐं वाधारो कंदड़ औज़ारनि ऑसिलेटर्स एंड एम्पलीफायर्स खे ठाहियो वियो, उन ते हिन नोबेल इनाम हासिल कयो। 1963 ईस्वी में एवजेन वैगनर एटमी मरकज़नि ऐं बुनियादी ज़ाड़नि जे नज़रियनि ख़ासि तौर ते ठाहु काईअ जे उसूल जे दरियाफ़त ऐं इस्तेमाल ते कयल ख़िदमतुनि जे करे नोबेल इनाम हासिल कयो। मारिया जियोपर्ट मायर ऐं हांस जेनसेन न्यूक्लियाई शेल जी जोड़जक जे लिहाज़ खां कयल दरियाफ़तुनि ते नोबेल इनाम हासिल कयो। 1962 ईस्वी में लियोडियोडोच लैंडाउ गुतियल मादे ख़ासि तौर ते हीलियम पाणियार ते ॾिनल बुनियादी नज़रियनि ते नोबेल इनाम हासिल कयो। 1961 ईस्वी में रॉबर्ट हॉफ्स्टाडेटर एटमी न्यूक्लियसनि में इलेक्ट्रॉन जे फैलाउ ते कयल इब्तिदाई अभ्यास ऐं न्यूक्लियस जे ज़ाड़नि सां लाॻापियल दरियाफ़तुनि ते नोबेल इनाम हासिल कयो। उन ई साल रोडोल्फ लियोडोंग मोसबाउर गीमा ताबकारीअ जे पड़ाॾे ज़रिए जज़ब थियण वारे कयल तहक़ीक़ ऐं पंहिंजे नाले सां सॾजंदड़ उन सां वास्तो रखंदड़ असर खे दरियाफ़त करण ते नोबेल इनाम हासिल कयो। 1960 ईस्वी में डोनाल्ड ग्लासियर बबल चैम्बर जी दरियाफ़त करण ते नोबेल इनाम हासिल कयो। 1959 ईस्वी में एमलेव जीनोसेगर ऐं ऊन चैम्बरलेन प्रोटॉन जे ज़िद ज़ाड़े जी दरियाफ़त ते नोबेल इनाम हासिल कयो। 1958 ईस्वी में पाउल इलेक्सियोच चेरोको एल्जा मेखालोच फ्रैंक एगोरियो ग्योचटाम टे साइंटिस्ट जिन चीरोन खोफ असर जी दरियाफ़त ऐं उन जी वज़ाहत करण ते नोबेल इनाम हासिल कयो। 1957 ईस्वी में चीन नेग यंग ऐं टोसिंग डावली मुशाबत वारनि क़ानूननि जी तफ़सीली तहक़ीक़ात ते, जंहिं जे करे बुनियादी ज़ाड़नि जे शोबे में अहम दरियाफ़तूं थियूं, उन ते नोबेल इनाम हासिल कयो। 1956 ईस्वी में विलियम शोकली जॉन ब्रिडेन वाल्टर ब्रेटन सेमी पसराईंदड़ ते कयल तहक़ीक़ ऐं ट्रांजिस्टर जे असर जे दरियाफ़त ते नोबेल इनाम हासिल कयो। 1955 ईस्वी में विल्स इयोजन लैम्ब हाइड्रोजन जे तेफ़ पट्टीअ में बारेक जोड़जक सां लाॻापियल दरियाफ़तुनि ते नोबेल इनाम हासिल कयो। उन ई साल पोलीकार्प केविश इलेक्ट्रॉन जे चकमकी मूवमेंट जे तमामु ठीकाई सां पैमाइश करण ते नोबेल इनाम हासिल कयो। 1954 ईस्वी में मैक्स बॉर्न क्वांटम मैकेनिक ते कयल बुनियादी तहक़ीक़ ख़ासि तौर ते उन जे लहरी फ़ैल जे बारे में ॾिनल शुमारियाती तशरीह ते नोबेल इनाम हासिल कयो। उन ई साल वाल्टर ब्रीथी मुताबिक़त वारे तरीक़े ऐं उन जे नतीजे में थींदड़ दरियाफ़तुनि ते नोबेल इनाम हासिल कयो। 1953 ईस्वी में फ्रेड्स ज़ेरिंकी उन जे तरफ़ां मुज़ाहिरो कयल हियत जे उबते तरीक़े ख़ासि तौर ते हिन उसूल ते खुर्दबीन जी इजाद ते नोबेल इनाम हासिल कयो। 1952 ईस्वी में फ्लेक्स ब्लॉक ऐं एडवर्ड मिल्स प्योरसेल न्यूक्लियाई चकमकी ठीकाईअ वारे पैमाइशुनि लाइ ठाहियल नवनि तरीक़नि ऐं उन जे नतीजे में थींदड़ दरियाफ़तुनि ते नोबेल इनाम हासिल कयो। 1951 ईस्वी में सर जॉन डोगलिस कोक्राफ्ट ऐं अर्नेस्ट थॉमस सिंटोन वाल्टन तेज़ीअ सां हरकत कंदड़ हथरादू ज़ाड़नि जे वसकारे सां एटमी न्यूक्लियसनि खे तब्दील करण वारे शुरूआती कम ते नोबेल इनाम हासिल कयो। 1950 ईस्वी में सीसिल फ्रैंक पाउल न्यूक्लियाई अमलनि जे अभ्यास लाइ ठाहियल तस्वीरी तरीक़े ऐं उन सां मेसिन्स ज़ाड़नि सां लाॻापियल दरियाफ़तुनि ते नोबेल इनाम हासिल कयो। 1949 ईस्वी में हैदकी योकावा न्यूक्लियाई क़ुवतुनि ते कयल नज़रियाती कम ते मेसिन्स ज़ाड़नि जी मौजूदगीअ जी अॻकथी करण ते नोबेल इनाम हासिल कयो।
1948 में लॉर्ड पैट्रिक मेनार्ड स्ट्यूअर्ट ब्लैकेट संदसि ठाहियल विल्सन क्लाउड चैम्बर तरीक़े ऐं उन जे नतीजे में न्यूक्लियाई फिज़िक्स ऐं काइनाती शुआ पज़ीरीअ जे मैदान में थींदड़ दरियाफ़तुनि ते नोबेल इनाम हासिलु कयो। 1947 में सर एडवर्ड विक्टर एप्लेटन धरतीअ जे मथिएं वायुमंडल जी फिज़िक्स जी तहक़ीक़ात ऐं ख़ासि तौर ते उन जे नाले सां सॾिजंदड़ एप्लेटन तह जी दरियाफ़त ते नोबेल इनाम हासिलु कयो। 1946 में पर्सी पिलियम ब्रिजमैन तमामु घणे दाब पैदा कंदड़ औज़ार जी इजाद ऐं उन जी घणे दाब वारे फिज़िक्स जे मैदान में कयल दरियाफ़तुनि ते नोबेल इनाम हासिलु कयो। 1945 में वोल्फगांग पाली रोक जे उसूल जी दरियाफ़त करण ते हिन खे पाली जे उसूल पिणु चयो वेंदो आहे उन ते नोबेल इनाम हासिलु कयो। 1944 में एडवर्ड आइज़ैक राबी एटमी मर्कज़नि जी चकमकी ख़ासियतुनि खे आश्कार कंदड़ पराॾे जे तरीक़े खे ठाहिण ते नोबेल इनाम हासिलु कयो। 1943 में ऑटो स्ट्रिन संदसि ठाहियल मालिक्यूलर शुआ वारे तरीक़े ऐं प्रोटॉन जे चकमकी मूवमेंट जी दरियाफ़त करण ते नोबेल इनाम हासिलु कयो। 1942, 1941, 1940 में हिकिड़ो नोबेल इनाम ॾिनो वियो। ॿी आलमी जंग जे करे को इनाम न विरायो वियो, इनाम ॾिनो ई कोन वियो। 1939 ईस्वी अर्नेस्ट ओरलैंड लॉरेंस साइक्लोट्रॉन जी इजाद ऐं उन मां हासिलु थींदड़ नतीजनि ख़ासि तौर ते हथरादू ताबकार अंसरनि ते नोबेल इनाम हासिलु कयो। 1938 ईस्वीअ में एनरिको फर्मी न्यूट्रॉन जे वसकारे जे करे नवनि ताबकार अंसरनि जी मौजूदगीअ जे मुशाहिरे ते ऐं उन जे तरफ़ां सुस्त न्यूट्रॉन सां थींदड़ न्यूक्लियाई अमल जे दरियाफ़त करण ते नोबेल इनाम हासिलु कयो। 1937 में क्लिंटन जोसेफ डियोसिन सर जॉर्ज पेगिड थॉम्सन तजुर्बाती तौर ते कलमनि मां इलेक्ट्रॉननि जे फैलाव जी दरियाफ़त करण ते नोबेल इनाम हासिलु कयो। 1936 में विक्टर फ्रांज हेस काइनाती शुआनि किरणनि जी दरियाफ़त करण ते नोबेल इनाम हासिलु कयो। उन ई साल कार्ल डियोड एंडरसन पोज़िट्रॉन जी दरियाफ़त करण ते नोबेल इनाम हासिलु कयो। 1935 में सर जेम्स चैडविक न्यूट्रॉन जी दरियाफ़त करण ते नोबेल इनाम हासिलु कयो। 1934 ईस्वी फिज़िक्स में इनाम न विरायो वियो। 1934 ईस्वी में 1933 ईस्वी में इरविन शेरोडिंगर ऐं पॉल एड्राइन डायरक एटम जे बारे में हिकु ॿियो दुरुस्त नज़रियो पेश करण ते नोबेल इनाम हासिलु कयो। 1932 ईस्वी में वार्नर हाइज़नबर्ग क्वांटम मैकेनिक्स खे ठाहिण ऐं उन जे इस्तेमाल ते नोबेल इनाम हासिलु कयो। 1931 ईस्वी फिज़िक्स में इनाम न विरायो वियो। 1930 ईस्वी में सर चंद्रशेखर वेंकटरामन रोशनीअ जे इंतिशार ऐं पंहिंजे नाले सां सॾिजंदड़ असर जे अभ्यास करण ते नोबेल इनाम हासिलु कयो। 1929 ईस्वी में प्रिंस लुइज़र विक्टर डी लोई ब्राई इलेक्ट्रॉन जी लहरी ख़ासियत दरियाफ़त करण ते नोबेल इनाम हासिलु कयो। 1928 ईस्वी में सर ऊन विलेलांस रिचर्डसन तमामु घणी गर्मी पद ते मवाद मां इलेक्ट्रॉननि जी खाज थियण जो अमल ते कयल कम ऐं पंहिंजे नाले सां सॾिजंदड़ कानून जी दरियाफ़त ते नोबेल इनाम हासिलु कयो। 1927 में आर्थर होली कॉम्पटन संदसि नाले पोयां सॾिजंदड़ असर जी दरियाफ़त ते नोबेल इनाम हासिलु कयो। उन ई साल चार्लिस थॉमसन रेस विल्सन बुखारनि जे ॼमण सां चार्ज थियल ज़हरनि जो रस्तो निमूदार थियण लाइ तरीक़े खे ठाहिण ते नोबेल इनाम हासिलु कयो। 1926 ईस्वी में जैन बैप्टिस्ट पियरेन मादे जे गैर लगातार जोड़जक ते कम करण वास्ते ख़ासि तौर ते तहदार तवाज़न जी दरियाफ़त करण ते नोबेल इनाम हासिलु कयो। 1925 ईस्वी में जेम्स फ्रैंक ऐं गुस्ताव हर्ट्ज़ एटम ते इलेक्ट्रॉन जे तरफ़ां पवंदड़ असरनि बाबति कानून जी दरियाफ़त करण ते नोबेल इनाम हासिलु कयो। 1924 ईस्वी में कार्ल मैन जॉर्ज सिग्बियान एक्स रेज़ शुआनि जे शोबे में कयल तहक़ीक़ ऐं दरियाफ़तुनि ते इनाम हासिलु कयो। 1923 ईस्वी में रॉबर्ट एंड्रयूस मिलीकान बिजलीअ जी बुनियादी चार्ज ऐं फोटो इलेक्ट्रिक असर
ते कयल कम ते नोबेल इनाम हासिल कयो। 1922 ईस्वी में नील्स बोर एटमनि जी बनावट ऐं उन मां निकिरंदड़ शुआ पज़ीरीअ जी तहक़ीक़ जे सिलसिले में कयल ख़िदमतुनि एवज़ नोबेल इनाम हासिल कयो। 1921 ईस्वी में अल्बर्ट आइंस्टाइन नज़रियाती फिज़िक्स में उन जी कयल ख़िदमतुनि ख़ासि तौर ते फोटो इलेक्ट्रिक असर जी दरियाफ़त करण ते नोबेल इनाम हासिल कयो। 1920 ईस्वी में चार्ल्स एडवर्ड आर्ट गेवलम निकल फौलाद जे मुठ में मौजूद बेक़ायदगिन जी दरियाफ़त करण सां फिज़िक्स में ठीक पैमाइशुनि जे सिलसिले में नोबेल इनाम हासिल कयो। 1919 ईस्वी में जोन्स स्टार्क केनाल श्वान जंहिंखे पाण केनाल रेज़ चवंदा आहियूं में डोपलर असर जी मौजूदगीअ ऐं बरक़ी मैदान जे करे रोशनी जी तेज़ पटीअ में मौजूद लकीरनि जे टुटण जे अमल जी दरियाफ़त करण ते नोबेल इनाम हासिल कयो। 1918 ईस्वी में मैक्स कार्ल लियोडिक प्लांक तवानाई जे ॻंढिड़ीअ जे दरियाफ़त करण सां थींदड़ फिज़िक्स जी तरक़ी एवज़ नोबेल इनाम हासिल कयो। 1917 ईस्वी में चार्लिस ग्लोरबार्कला अंसरनि सां लाॻापियल रोंतजन शुआ पज़ीरी जे नाले सां सजंदड़ तबियाती नमूनों जी दरियाफ़त करण ते नोबेल इनाम हासिल कयो। 1916 ईस्वी में को बि नोबेल इनाम न ॾिनो वियो। 1915 ईस्वी में सर विलियम हेनरी बर्ग ऐं सर विलियम लॉरेंस बर्ग एक्स रे जी मदद सां कलमी जोड़जक ते तहक़ीक़ करण जी ख़िदमतुनि एवज़ नोबेल इनाम हासिल कयो। 1914 ईस्वी में मैक्स वान लेव कलमनि मां थींदड़ एक्स रे जे फैलाउ जी दरियाफ़त करण ते नोबेल इनाम हासिल कयो। 1913 ईस्वी में हाई कमरलिंग ऊंट्स तमामु घटि गर्मी पद ते मादे जी ख़ासियतुनि जी तहक़ीक़ात करण ऐं उन जे नतीजे तौरु पाणियाठ हीलियम जे ठाहिण ते नोबेल इनाम हासिल कयो। 1912 ईस्वी में नील्स गुस्ताव डार्लिन तरंदड़ लंगरनिमा ऐं रोशनीअ खे पैदा कंदड़ मीनार खे रोशन कंदड़ गैस खे गॾु करण वारे औज़ार में इस्तेमालु थींदड़ खूदकार ज़ाब्तो रखंदड़ आले जी ऐजाद ते नोबेल इनाम हासिल कयो। 1911 ईस्वी में विलियम वेन गर्मीअ मां पैदा थींदड़ शुआ पज़ीरी जी वज़ाहत कंदड़ क़ानूननि जी दरियाफ़त करण ते नोबेल इनाम हासिल कयो। 1910 ईस्वी में जोहान्स वांडरवालिस गैसुनि ऐं पाणियाठ जी हालतुनि जी मसावात जे बारे में कयल बुनियादी कम ते नोबेल इनाम हासिल कयो। 1909 ईस्वी में ग्योग्लेमो मार्क विनी ऐं कार्ल फ्रेडेंड ब्रोन बिना तार वारे मवासिलात जे वाधारे लाइ उन तरफ़ां कयल ख़िदमतुनि एवज़ नोबेल इनाम हासिल कयो। 1908 ईस्वी में गैब्रियल लैम्पेन दस्त अंदाज़ी जे ॾेख जे बुनियाद ते फोटोग्राफी जी लिहाज़ खां रंगनि खे ॿीहर पैदा करण जे तरीक़े ते नोबेल इनाम हासिल कयो। 1907 ईस्वी में अल्बर्ट इब्राहिम माइकलसन बसरी औज़ारनि सां थींदड़ ठीक पैमाइशुनि ऐं उन जी मदद सां स्पेक्ट्रोस्कोपिक ऐं मौसमियात जे मैदान में कयल तहक़ीक़ात एवज़ नोबेल इनाम हासिल कयो। 1906 ईस्वी में सर जोसेफ जॉन थॉम्सन गैसुनि मां बिजलीअ जे गुज़रण जे तरीक़ेकार ते कयल संदसि शानदार नज़रियाती ऐं तजुर्बाती बुनियादुनि ते नोबेल इनाम हासिल कयो। 1905 ईस्वी में फिलिप एडवर्ड लिनार्ड कैथोड शुआ ते कयल कम जे करे नोबेल इनाम हासिल कयो। 1904 ईस्वी में लॉर्ड जॉन विलियम रेल्फ अहम गैसुनि जी घाटाई ते कयल तहक़ीक़ात ऐं उन अभ्यास जे सिलसिले में आर्गान गैस जी दरियाफ़त ते नोबेल इनाम हासिल कयो। 1903 ईस्वी में एंटोन हेनरी बेक्यूरेल पाण मुरादो थींदड़ ताबकारीअ जी दरियाफ़त करण जे सिलसिले में कयल अहम ख़िदमतुनि एवज़ नोबेल इनाम हासिल कयो। उन ई साल पेरी क्यूरी मैरी क्यूरी प्रोफेसर हेनरी बेक्यूरेल तरफ़ां दरियाफ़त कयल शुआ पज़ीरी जे ॾेख ते गॾियल तौर ते कयल तमामु अहम तहक़ीक़ जे सिलसिले में नोबेल इनाम हासिल कयो। 1902 ईस्वी में हेनरिक एंटोन लोरांस ऐं पीटर ज़ेमन शुआ पज़ीरी ते चकमकी असरनि बाबति कयल तहक़ीक़ जे सिलसिले में नोबेल इनाम हासिल कयो। 1901 ईस्वी में विलियम कोनार्ड रोंतजन एक्स रे जी दरियाफ़त करण में कयल उन जे अहम ख़िदमतुनि एवज़ नोबेल इनाम हासिल कयो। उन खां पोइ सवाल आहे दुनिया जे कहिड़े मुल्क फिज़िक्स जे शोबे में सभ खां वधीक नोबेल इनाम हासिल कया आहिनि।
1901 ईस्वी खां जॾहिं पहिरियों भेरो नोबेल इनाम ॾिनो वियो, अमेरिकी शहरनि फिज़िक्स जी शोबे में सभ खां वधीक नोबेल इनाम हासिल कया आहिनि। जेतोणीकि नोबेल इनाम जी शुरूआति में 6 सालनि खां पोइ पहिरियों भेरो कंहिं अमेरिकी फिज़िक्स जो नोबेल इनाम हासिल कयो हो। अमेरिका जे कहिड़े माण्हूअ फिज़िक्स जे शोबे में पहिरियों नोबेल इनाम हासिल कयो? 1907 ईस्वी में जर्मनी जाई अल्बर्ट ए माइकलसन पहिरियों अमेरिकी हो जंहिं सरासर ठीक रोशनी जी रफ़्तार मालूम करण लाइ हिकु औज़ार खे ठाहिण ऐं उन ते कयल कम ते इनाम हासिल कयो। आख़िरी सवाल आहे, फिज़िक्स जे शोबे में नोबेल इनाम हासिल कंदड़ 3 औरतूं कहिड़ियूं हुयूं? 1903 ईस्वी में मैरी क्यूरी फिज़िक्स जे शोबे में नोबेल इनाम हासिल कंदड़ दुनिया जी पहिरीं औरत हुई। उहो इनाम उनखे पंहिंजे मुड़ुस पेरी क्यूरी ऐं आंटोन बेक्यूरेल खे गॾियल तौर ते 40 खां वधीक ताबकार अंसरनि जी दरियाफ़त ऐं ताबकारी जे मैदान में ॿियनि कामयाबियुनि ते अता कयो वियो। 1963 ईस्वी में मारीरा ग्योपर्ट मायर, उहा ॿी औरत ऐं पहिरीं ऐं अकेली अमेरिकी औरत आहे जंहिंखे फिज़िक्स जे नोबेल इनाम उन जे न्यूक्लियस जे शेल खाके शेल मॉडल ऑफ न्यूक्लियस ते कयल कम जे नतीजे में ॾिनो वियो। 2018 ईस्वी में कैनेडा जी डोना स्टरलैंड उहा 3 औरत हुई जंहिं फिज़िक्स में नोबेल इनाम हासिल कयो।